दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू जी सिविल अस्पतालुनि में इंसुलिन इंजेक्शन जो बहरान पैदा थी वियो। शुगर जे मरीज़नि लाइ हालतूं ॾाढियूं ॻणिती जोगियूं बणिजी वियूं आहिनि। दादू जी सिविल अस्पतालुनि में केतिरनि ई ॾींहनि खां इंसुलिन न मिलण करे मरीज़ रोज़ानो अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। सिविल अस्पताल इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। शुगर जहिड़ी मौज़ी मर्ज़ में मुब्तला सवे ग़रीब ऐं बेवस मरीज़ रोज़ानो इलाज लाइ सिविल अस्पतालुनि ॾांहुं रुख कनि था। जॾहिं इंसुलिन जे ईंदड़ मरीज़नि खे हथ ख़ाली मोटायो वञे थो। इंसुलिन न मिलण करे शुगर जे मरीज़नि खे तकलीफ़ुनि में वेतर इज़ाफ़ो अची वियो। ग़रीब माण्हू महांगी दवाउनि ऐं ख़ांगी अस्पतालुनि जा ख़र्च बर्दाश्त नथा करे सघनि। दादू जे सियासी समाजी शहरनि हल्कनि वज़ीर सिहत, सेक्रेटरी सिहत, सेशन जज दादू, DC दादू, AC दादू ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया खां मुतालबो था करियूं त इंसुलिन का आम दवा नाहे पर ज़िंदगीअ सां सिधो लाॻापो रखंदड़ ज़रूरी इंजेक्शन आहे। शहरी दादू सिविल अस्पताल में इंसुलिन जी खोट मरीज़नि जी हयातीअ सां खेॾण बराबरि आहे। शहरी सिविल अस्पताल जी दवाखाने ते रोज़ानो मरीज़ बेयारो मददगार थी इंतज़ार कंदा रहनि था। सवाल ही आहे त आख़िर सिहत खातो ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया कॾहिं जाॻींदी? छा कंहिं मरीज़ जी हालत ख़राब थियण या हयाती विञाइण खां पोइ ई कदम खयां वेंदा? सिविल अस्पतालुनि में इंसुलिन इंजेक्शन जे फौरी फराहमी यकीनी खे बणायो वञे जीअं मरीज़नि खे वधीक तकलीफ़ुनि खां बचाए सघिजे। शहरी हल्का।